लाड़कानो दिलबर शाहिद। लाड़काने में पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी एंड एम्पायर टाउन जे चेयरमैन वकार भुट्टो पंहिंजे ऑफिस में मुख़्तलिफ़ यूसीस मां आयल माण्हुनि जा मसला ॿुधी सदन मसला हल करण जी ख़ातिरी कराई। इन मौक़े ते टाउन चेयरमैन वकार भुट्टो लाड़काना वासियुनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त मां लाड़काने वासियुनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन मूं ते एतमाद कंदे मूंखे इलेक्शन में कामयाब कयो। इंशाअल्लाह मां वचन थो कयां त ॾींहुं हुजे या राति लाड़काने वासियुनि जी ख़िदमत कंदसि। मुंहिंजी ऑफिस जा दरवाज़ा लाड़काने वासियुनि लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि ऐं मां लाड़काने वासियुनि खे यकीन थो ॾियारियां त इंशाअल्लाह ग़रीब मिस्किन मारूड़नि खे नौकरियूं ऐं रोज़गार जा मौक़ा फ़राहम कंदसि। इन मौक़े ते क्लार्क फयाज़ हुसैन सांघी पिणु पंहिंजो किरदारु अदा कंदे चयो त लाड़काना वासियुनि जी ख़िदमत करणु असांजो अवलियन फ़र्ज़ आहे। इन मौक़े ते ज़वार मुजाहिद हुसैन मीरानी पंहिंजो मसलो हल थियण ते टाउन चेयरमैन वकार भुट्टो जो शुक्रिया अदा कयो।